माता का पुछा दो मुतबरी कलवारो जो पेट अम्मा जे माने किया होता उआ उआ कंदा आया या बंदूक खयूं आया उसे उआ 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 मत बरा है नहीं अखियों तने से न तो कन्न होए सो बुधे न पो वा तो होए सो गाले न अम्मा वारो कर भूख लगी ना पाजी पैदाश तले से किन्नो कतरो वरी अंदर रब मेहनत कई वरी बाहर निकली है ज़बान हाल सा रोए पैदाश ना नजर तक वडाई पोकर हिते या सही पाव तेल जो मुशन गेणी अंदर दे टोप पाई तो हले सही जण हमरा सबलदारी दो आसमान फाड़ी दो जमीन के बाद ढका दो ना नमाज ते इंदो रमजान में ना अल्लाहु अकबर दोते त कन्ना में करे मां बुधी बे मां कदी दो छड़े नमाज ते न तो कलमे वारो मुसलमानो खुदा जी साजो कसम जे को रब जे सद से न तो अचे वडई खोरा मुतकब्बिर वडे लोग के सर गड़े हो बिना ओए सले कर सले तू हले वजे कावल लगंदो मौलवी जे सले दे कोई ना अचे कावल लगंदी कोई वडे पीर बुजुर्ग सले दे कोई ना अचे कावल लगंदी मोतबरा यार वडई खोरा आजान ब्याजन अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर 4 दफा ओ वडा वडन का वडो वडन का वडो वडन का वडो वडन का वडो अल्लाह सराई दो हय्या अल सला चो नमाज ते हय्या अल फला चो त कामयाब हो कयाम जलसन में भी ना हूं मौलवी साहब हैदरी साहब दुआ त घोरो जो भाव कामयाब थे उठरो कामयाब थे खुदा जी साजो कसम मुसलमानों मौलवी जी दुआ जी कामयाबी केड़ी कुरान में दो चवे कामयाबी जे लाए त सददा धनी त हय्या अल सल अचो नमाज दे हय्या अल फल रब फरमाए तो नमाज पढ़ो त कामयाब कयाम कामयाबी जा हो कामयाब मिलनी ना आयो खुदा जी साजो कसम रब कुरान में फरमाए छड़ो कामयाब थी आवे मोमिन जेके खुशू ही खुशूस नमाज ता पढ़न या गाल कुरान शरीफ में लिखी पईया الذين هم في صلاتهم خاشعون والذين هم عن اللغو معرضون कामयाब दिया लेकिन नमाज में खुशू खुशूदा कर मां तू चाहे बाबा कुछ नहीं पैदाश ना नजर तक वडाई पोकर हिते या सही पाव तेल जो मुशन गेणी अंदर दे टोप पाई तो हले सही जण हमरा सबलदारी दो आसमान फाड़ी दो जमीन के बाद ढका दो ना कुछ नहीं पैदाश का अग में किन्नो कतरो किन्नो फलयंजुर इंसान मिम्मा खुलिक मिन माइन दाफिक किन्नो कतरो अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा अरे पैदाश नजर कर वडाई बोकर तकबर बोकर गुरूर बोकर अगर में बांधी पैदा ना नजर कर तरफ दो फरमाए पैदा केड़ी से मां कयो तुम किन्नो कदरो कपड़े के लगे कपड़ों पलीद जान के लगे जान पलीद आजो पान का पान ब्रतो करे रब तो फरमाए ओ वडाई खोर ओ मुतकब्बिर
तर छॾे करे वॾी ने आॾो झुकण वारो अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा इंसान पाणी पैदाश ला नज़र कर किनो कदरो हाणे वरी पैदा हुआ खसीबुम मुबीन रब फरमाए हाणे जेको मुंहिंजो पतरो दुश्मन थी पियो मुंहिंजा मुक़ाबिल त कुझु कोन्हे नज़र त कर रब तो फरमाए मां तोखे पैदा कयो हिक मर्द ऐं का औरत में ऐं अबे जे पुठी मां आयो किनो कदरो अम्मा जे शादीअ मां इहा ॻाल्हि रब क़ुरान में फरमाईंदा या अय्युहन नास इन्ना खलकनाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितअरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुल खबीर रब फरमाए अबे जे पुठी मां मां जे शादी मां रहम जे अंदर अजी ये बकतरा गॾु थियो सवाल तो पैदा थियो ओ मुंहिंजा करीम अल्लाह ओ मुंहिंजा रहीम अल्लाह इन ॿिन कदरनि खे वजूद में आणण जे लाइ कहिड़े नबीअ जी ड्यूटी लॻाई कहिड़े पीर जी कहिड़े बुज़ुर्ग जी फरमाए थो न न तव्हांजी ड्यूटी न लॻाई थी तैया मां पंहिंजे दस्ते मुबारक सां इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल ला इलाहा इल्ला अल अज़ीज़ुल हकीम मोहब्बत सां त चओ कई खिलमो खिलमो रहम जे अंदर सूरतुन खे पैदा करण वारी ॿी ज़ात न आहे ला इलाहा इल्ला हू केरा डाडा 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 मसलो समझो जने तोखे किन्ने कतरे मां रहम जे अंदर अम्मा जे पेट में तोखे चाहे तो हाणे ॿाहिरि निकिरी मोतबर हाणे अल्लाह जे दर ते अचण जे लाइ तयार नहीं तैयार नहीं न न न साईं भला कीअं चाही साईं भला कीअं नहीं पूछो रब तो फरमा वाला कद खलकनल इंसान मिन सुलालतिन मिन तीन ثم جعلناه نطفة في قرار مكين ثم خلقنا النطفة علقة فخلقنا العلقة مضغة فخلقنا المضغة عظاما فكسونا العظام لحما ثم أنشأناه خلقا آخر وتبارك الله أحسن الخالقين नारे तकबीर शान मुस्तफा मकामे मुस्तफा अजमत कुरान नारे तकबीर बाबा सुभान अल्लाह नी चो जो शक्कर वाला बोल भला 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 ये क्यों अल्लाह अकबर एतरो चो जो इस्लामाबाद जे एवान में तहां जो आवाज पुजी त तहां कानून ठाया ने त 18 सालन जी छोकरी छोकरो शादी न कन पंहिंजे पीउ जो कानून आहे तहां पंहिंजा कानून था ठाहियो मोहम्मद मुस्तफा जो कानून आहे मुसलमान हो इस्लामी जमहूरियत पाकिस्तान आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़ियो आहे मदीने जे मीर जो फरमान आहे त न्याणी ऐं पुटो वॾो थई बालिग़ थई परणाए छॾ शादी कर छॾी दे ने गुनाह थींदा त अबे अमा जे कुझे में बालिग़ थियंदा 12 सालन 13 सालन ताईं सफ़ा पोइ तहां न त वधि वधि 15 साल 18 साल तहां जो कानून आहे मोहम्मद मुस्तफा जो कानून आहे त बालिग़ थियन त परणायो
कलमे वारो या तहां जी चूंडा तो तहां चूंडे एड़ा मानू एवान में मोकलिया जिनी हो कानून ठायो आ जे कदे छोकरी छोकरो पान में राजी थी वने त वो भली जी वने न ती कर मजा मानी जावतन जी शादी कंदा त पी उन जो जेल में होंदो याद रखो कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान फरमाया खबरदार जेकर ये कयो त पो मां 11 साल जे छोकरी छोकरे जो पान में निकाह कराए निकाह मां पढ़दुस ई कायदे जमीयत हज़रत मौलाना फजल रहमान शेर वांगुरु पियो कजे खुदा जो कसम तहां जा ये कुछ हरबा न हलंदा जेका तहां चूंड कई न उहे इहे ता कानून बनाइन जेका अल्लाह जी चूंडा अज कारी मोहम्मद इब्राहिम इंधन जे इन मदरसे मां फारिग शुदा हुफाज कलाम जी दस्तार बंदी थींदी या रब जी चूंडा जो अल्लाह चूंडे इनके कुरान याद करायो एक तुझी चूंड ई अल्लाह जी चूंड तहजे करे तुझी चूंड गलत ता मुझे रब जी चूंड सबनी का भली आए अल्लाह अकबर जो आवाज एड़ो बुलंद कयो जो जोरदार ए सरदार के पतो पजी वने ते ही मुल्क तहां के ये भी असा हलल न दीदासे मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के कानून में अल्लाह के कानून में हद तुरान कदो त तहां जी हुकूमतों न रहंदियो जो त कायदे जमीयत मौलाना फजल रहमान शेर वांगुरु कजे पियो नारे तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा मकाम मुस्तफा जमीयत उलमा इस्लाम कायदे मिल्लत इस्लामिया हजरत मौलाना फजल रहमान उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर हेठो नारो एकरो ने जवाब दियो मां जवाब दंदो चाहे ये का हिम्मत कयो खबर पे दीन जे दुश्मन के सलाम है कलमे वारो खुदा जी ज़ा जो कसम असा 27 साल मुके वाइज करे थिया हन 27 साल में असा मुजावर पैदा न कया हन असा मुजाहिद पैदा किया फरमान तो के जवान तो वडाई न कर अल्लाह जो कर न छड अल्लाह तो फरमाए मां तो के पैदा कयो आ अम्मा जे पेट जे अंदर 40 ॾींहं छॾे इनखे रत जो दिगो बणाए में वरी चिल्लो छॾे गोश्त जो लोतड़ो वरी अंदर हॾ जो पिंजरो ठाहे करे अंदर जो इंतज़ाम पियो ठाहियां करे कन करे आंड्रा करे भुकियूं करे जेरो करे दिल जा वाल वारी पोशाक पाराई माय अलम न जल्लहु आइनैन मुजा मारना जादे चेबो अखियों दे चायु माय वलिसान व शबतैन जब मा तय माय वहदैना हुन नजदैन रब तो फरमाया हत जो आंगरियों मा चायु माय हत मा तय माय ढेर मा तय माय कन जाते चनी प्याउ ते तय माय नंगु जाते बोदे चायो माय जिते मुखे वणे पयो सोनो बो कंदा जाय ओ के नको कन्नम जेको अंदराड़ में दिया त कोन ठाऊआ कन्न क्याड़िया में दिया त कोन ठाऊआ वा तो गाड़ी जे हेठां दिया त कोन ठाऊआ रब तो फरमाए मुजा बना अम्मा जे पेट में बाहर से पिट गई माय जाते चई बो चायो माय करे त कसम कुरान में खणी करे चवे तो मुझे करे गालाया तभी तुझे चवण ते असा के एतबार हो ओ करीम अल्लाह ओ रहीम अल्लाह ओ बाजार अल्लाह वरी भी रब तो कुरान में फरमाए दवत्तीन व ज़ैतून व तूर सीनीन व हादल बलदिल अमीन लक़द खलक़नल इंसान फी अहसनि तक़वीम 4 कसम न कसम जे मञो साईं तुर को चवी हां
तो असां तो असां तुझे बांधना हो से मनो चार कसम घणा साईं ज़ैतून जो कसम इंजीर जो कसम तूर सीना जबल जो कसम ओ मुझा हबीब करीम जय शहर मक्के में घूमे तो मके उन मक्के जो कसम विचार वरी लकद यो भी कसम या भी कसम पक्की या भी फी अहसानी अल्लाह तो फरमाया लक़द खलक़नल इंसान चार कसम करी चवे तो मुझा सोना मां इंसान के सोहणो ठायो सोहणो करी चवे तो सव्वरकुम व अहसन सुवरकुम तहां के ठायई पर सोहणो करे ठायई हमारे पेट में कल्ला वाली पोसा को बारो वरी रस्तो नहीं खोराक खोराक ओ जेका औरत के मां वारी इंदी है ना बालो पेट में अंदर थियो 6 महीने जो थियो साहड़ो पयो चुरे दो हाने अंदर पेट में रब तो फरमाए बानड़ा में तुझी खोराक जो इंतजाम कयो मां या रत बाहर ना फेराए दुन जे वसीले तुझी खोराक वातरो ना वातरो न कई मां कलमो पढ़ने कुरान पढ़ने मुझे मोहम्मद जे मथा दुरूद पढ़ने पर्दो दई वात जी हिफाजत कई मां मुझा बानड़ा ये न कर मुझा मुकाबला न कर अम्मा जे पेट में 9 महीना रहियो मां ॾाढो निकरण जो रस्तो ॾुखियो हो सुम्म सबील यस्सरा सा रस्तो आसान कयो से बाहर निकरी आयो जाय नाड़ो वठो माता का पुछा दो मोतबरी करण वारो जो पेट अम्मा जे मां निकरी आयो त उवा उवा कंदा आया या बंदूक खयूं आया उसे उवा उवा मत बरा है अखियों तले से न तो कन्न होए सो बुधे न पो वात होए सो गाले न अम्मा वारो कर भूख लगी ना पंजी पैदाश तले से किन्नो कतरो वरी अंदर रब मेहनत कई वरी बाहर निकरी आए ज़बान हाल सा रोए अल्लाह माजे पेट में भूख न मारी न दरी न दरवाजो अल्लाह अजो बाहर निकरे मता ये नाड़ो वटे कादे वजा हाय करीम अल्लाह मैं कुर्बान वजा तुझ शान ईमान दा रब फरमाया वो जबाना घबरा न तुझे अचण खां अॻु मां तुझे रोज़ी जो इंतजाम करे छॾियो अल्लाह 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 गैरतमंद मुसलमान फरामोश न थी जाए इंसान फरामोश न थी जाए रब तो के पैदा कयो रब जो मुकाबलो न कर जाए रब जो चवण वठ जाए रब जे सले ते अच जाए रब तो फरमाए अम्मा जे सीने में बखीर जूं नारियूं जारियूं करे छॾियूं मां तो अम्मा जो सीनो मोहब्बत सां भरजी तो अचे मां वञा थी मुंहिंजो ॿारड़ो तो रोए भूख लगी दस अभी तो के कीअं ख़बर पई तूं आलिमुल ग़ैब त न आहे हो त घर तुंहिंजो होॾे अभी मुंहिंजो सीनो मोहब्बत सां भरजी आयो थन सां पिस्तान भरजी आया मुंहिंजे बच्चे खे भूख लगी आहे अम्मा त अची करे पंहिंजो पिस्तान तुंहिंजे वात में विधो हो रब फरमाए मुझा बांदड़ा अकुल मां ॾिनो मां चुस्करी ॾींदो वीने खीर जी नहर जारी थी दई खीर पींदे निंड अची खीर बंद वरी जाग थी दिया बचड़े वाला हो ना ॾिस जो वरी जाग थी वरी चुस्करी तो खीर थींदो 2.5 साल खीर पीतई दंत जे में अम्मा चुकिनो खराब साईं इब्राहिम को शे पढ़ाई अचो वारो क्यों हाणे ज़माने हाल सां चे तो मौला हिकु बंद थियो बदनाई अॼु अम्मा भी कोई ते हटायो हाणे करे वञा अल्लाह फरमाए मुंहिंजा बाना घबरा न सुभान अल्लाह
रब जा तोखे थोरा तो याद ॾियां जे रमज़ान में अच लड़ी त किने कसर मां लखन जो लाल के जमा रब जे सॾ ते न वञ घणा वाय ॿुधा अथई आलिम ॿिया बि अथई मौलाना एजाज अहमद हैदरी साहब जे ठान तवजो कजो कलमे वारो नौजवान भलो वाइस कंदो दिल चरी पवंदई सुभान अल्लाह चओ त मां अॻिते हलां रोए तो अल्लाह फरमायो हिकु बंद थियो ई त बदनाम हाणे जे अम्मा बंद करे धिको ॾिनो त 4 रस्ता तो ॾियां रोज़ीअ जा घणा घणा 4 नहीं बरा 5 न की 8 न की 4 जो गाल याद आया चैन ते 4 अंगो लकी तो अल्लाह के नाले में अखर 4 मोहम्मद में अखर 4 मस्जिद में अखर 4 बेस्त में अखर 4 मुनम जमा तो भी 4 अन्नाम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए व सालिहीन कब्र में मुझे सुना दोस्तन हजरत इंसान उठयो भी रब मिलायूं शयूं 4 असा जो डाडो आदम अव्वल इंसान है अव्वल नबी जने रब ठायो त 4 शयूं मिलायई मिट्टी में विधई ॿियो पानी वरी गाना हलाई से हवा वरी नहीं से बाग 4 शान सर मिलिया तरे हजरत इंसान उठयो 4 अंगुल कियो 11 गाल बुधो 12 महीनन मां भी अल्लाह चूड़ा महीना 4 वलियूरा तू 4 वला ॾींहं 4 वला किताब 4 वला रसूल 4 वला मलाइका 4 वला किताब 4 वला नबी 4 वाह जो चेंजो अंगुल की दव आए मुसलमानो इज्जत वारियों औरतों भी वञूं 4 दुनिया में वॾियूं मस्जिदूं भी 4 तवजो त करना खुदा जी साजो कसम बेस्त में अखर भी 4 जन्नत में नहरू 4 मसलुल जन्नत التي وعد المتقون فيها انهار من ماء غير آسن وانهار من لبن لم يتغير طعمه وانهار من خمر لذة للشاربين وانهار من عسل مصفى 4 نار دئی اے बेस्त में अखर 4 दई अल्लाह 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 पन्ने अगला जा गैरतमंद मुसलमान आए मोहम्मद मुस्तफा जा भी यार 4 दई जिनको चैन सा प्यारा तहने दुनिया आखिरत में बेड़ो पारी पारा 4 रास्ता एक पानी जी सूरत में तो जाए थी पानी मशरूबात भी तुझी मर्जी जूस भी तुझी मर्जी बियो रस्तो थई बियो नंबर बियो मेवा सूफा खा केला खा अंगूर खा अंब खा मेवा जी सूरत में रस्तो थई अनाज चावल खा चावल जी मानी खा कणक खा कणक जी मानी खा जूअर खा बाजरी खा जव खा चौथो गोश्त हलाल हलाल गोश्त हलाल जानवरन जो गोश्त कोई रब तो फरमाए हया न तो 4 रास्ता नाम आए वरी सब कुछ तुझे लाइ पैदा कयो छा तो दई अरे न चेनी रास्ता मां खाईंदो भी लइन शकरतुम लज़ीदन्नकुम शुक्र कदे त वधाईंदो मां हाय शुक्र हदीस पाक में आ जाए मानो के 4 शयूं मिली वयूं न जा बेड़ा पार दुनिया भी जन्नत आखिरत में भी जन्नत साईं केड़ा लिसानन ज़ाकिरा लिसानन ज़ाकिरा लिसानन ज़ाकिरा कल्बन शाकिरा बदनन साबिरा इमरादन सालिहा अन्य अगले वारो हदीस में 4 शयूं मिली वयूं हाय ज़बान जिक्र वारी हुजे अल्लाह 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 सुभान अल्लाह या ज़बान
जंहिंखे मिली वई वॾे मसन में ए नंबर में बदनन साबिरा ए जिस्म इंसान जो जेको आ सब्र वारो बीमारियूं अची वञनि तकलीफ़ूं अची वञनि सब्र करे अल्लाह अल्लाह क़ल्बन शाकिरा ऐ दिल ज़िक्र वारी शुक्र करण वारी हुजे ऐ ज़ाल साले हुजे से चंडी निंड में न लगे से साले हुजे से ऐ रब तो फरमाए इन शकरतुम लअज़ीदन्नकुम शुक्र कंदे वधाईंदो मां कुफ्र कंदे अज़ाब कंदो मां इन चैनी न समा खाईंदो भी रुकू भी मुंहिंजो कर सजदो भी मुंहिंजो कर इबादत भी मुंहिंजी कर ॿिया भलाई वारा कम कर त मां कामयाब कया इहा ॻाल्हि क़ुरान शरीफ में लिखी पई अथव ओ कारी मोहम्मद इब्राहिम इंडण जे दावत अचण वारा तव्हां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो मिठड़ो क़ुरान पढ़ा फरमाईंदा या अय्युहल्लज़ीन आमनु रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून रुकू भी मुंहिंजो कर सजदो भी मुंहिंजो कर चार रास्ता बंद थी दई मरदे त जन्नत जा 8 दरवाजा खोले ॾींदो